हाँ तयमम थी कजे हाँ उन लाइ थोरो तयमम जो तरीक़ेकार असांखे मुफ्ती साहब ॿुधायो आहे असांजे आलिमनि ॿुधायो तयमम जो तरीक़ो जी वुज़ू करण जो तरीक़ो हूंदो आहे तयमम करण जो हिकिड़ो तरीक़ो तव्हांखे 2 मिंटनि में सम्झाए छॾियां थो मबादा कंहिं वक़्तु कंहिं जाइ ते तव्हांखे ज़रूरत पवे ऐं तयमम जे मसइले खां तव्हां नावाक़िफ़ हुजो इन मसइलो तव्हां ॿुधो थी छो नमाज़ इहो सभु ने कयो माशाअल्लाह सभु सम्झदार वेठा आहियो पढ़ियल लिखियल पहिरीं ॻाल्हि त तयमम में 3 फर्ज़ तयमम में नियत कयमि तयमम जी नियत कयमि पाकाई जी इहो चवणु ऐं इहा ॻाल्हि ज़हन में रखणु इहो फर्ज़ु आहे मिसाल जो जेकॾहिं हूअं छड़ो तव्हां मिटी हणी छॾी तव्हांखे तयमम पवंदो पर तयमम में नियत करणु शर्त आहे हालांकि वुज़ू में नियत करणु शर्त कान्हे तव्हां वुज़ू करे छॾियो थी वियो रोज़ पिया करियूं निमाज़ नियत कयो न कयो पाकाई नियत कयो न कयो वुज़ू थी वियो पर तयमम में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे त तयमम तव्हांजो तॾहिं थो जॾहिं तव्हां नियत कयमि तयमम जी नियत कयमि पाकाई जी नियत कयमि निमाज़ पढ़ण जी त पोइ तयमम थींदो पहिरियों शर्त आहे तयमम जो नियत करणु साईं क़िबला इहो थोरो गौर सां ॿुधो उन खां पोइ छा कबो ही मिसाल तौरु खड़ो आहे ज़मीन या ज़मीन जी जिन्स खड़ो आहे भितर पथर रेती आहे वारी आहे ज़मीन या ज़मीन जिन्स पर साफ़ सुथरी क़ुरान में फतयम्ममू सईदन तय्यबा हे मोमिनो जॾहिं तव्हां निमाज़ जो इरादो करियो ऐं पाणी न लहो त पोइ पाक मिटी सां तयमम करियो बिस्मिल्लाह करे खणी ठीकु आहे छॾिबो हाणे को माण्हू बीमार आहे मरीज़ आहे पाणी सेवा नथो करे सघे अच्छा हाणे छॾी छॾण खां पोइ छा कबो तव्हां हीअं सॼे मुंहं ते हथ करे हल्को हल्को हथ घुमाए जेके पाण मस चऊं मख चऊं सॼे मथे ई मख कढी पहिरियों दफ़ो वरी ॿिए दफ़ा हीअं हथ हणी वरी साॼे पासे मां साॼे पासे चङी तरह करे मथे मखी ज़रूरत कान्हे पेरनि जी मखी ज़रूरत आहे बसि तयमम इहो आहे तव्हां नियत करियो नियत यादि करियो नियत कयमि तयमम जी नियत कयमि पाकाई जी ऐं पोइ मथे ढकणी या ज़मीन हुजे या जिन्स सां बि वारी हुजे मिटी हुजे पथर हुजे पर एतिरो थोरो दर्द हुजे या मिसाल तौरु हाणे प्लेट आहे हाणे हिकिड़ो माण्हू मूंखे चए थो साईं हिन प्लेट ते भला तयमम करे सघूं था ऐं तव्हां यकदमि न कोन कंदो ऐं जेकॾहिं मिटी हले पई दज़ हले पई ऐं खणी हिन मथां मिटी जो गुबार आहे त हिन मिटी हिन मथां तव्हां तयमम छो जेकॾहिं मिटी खणी आहे त तव्हां कंहिं बि पाक शइ मथां मिसाल दस्तरखान हिन मथां मिटी अतह थी आहे त हिन मिटी अतह जे मथां तव्हां बिस्मिल्लाह अकबर तव्हां तयमम करे सघो त तयमम करणु तमामु आसान आहे तमामु सवलो आहे पर उते जिते या त पाणी न हुजे या पाणी जी इस्तेमालु कंदे तव्हां क़ादिर न हुजो पोइ इन तयमम सां तव्हां हर फर्ज़ निमाज़ नफ़िल निमाज़ क़ुर पाक तहजुद इशराक जेकी चाहियो था निमाज़ तव्हां पढ़ी सघो था अलाह ताला तव्हांखे रिआयत ॾिनी आहे सहूलियत ॾिनी आहे ऐं इहो ई आहे बाक़ी मथे ई मकण जी ज़रूरत कान्हे पेरनि जे मथां का ज़रूरत कान्हे बसि तयमम जी नियत ऐं 2 दफ़ा धकणु हिकु दफ़ा धकणी मुंहं ते घुमायो छंडे ॿिए दफ़ा धकणी पंहिंजी ॿाहुनि खे बसि न मथे ई मक बि न पेर खां बसि इहो तयमम थी वियो हाणे इन में नियत रुॻो फर्ज़ रुॻो इहा ॻाल्हि यादि कजो ऐं बाक़ी वुज़ू त तव्हां ख़बर सवलो आसान वुज़ू लाइ तव्हांखे बिस्मिल्लाह रहमान पढ़ी पहिरीं तव्हां बुर्श ॾियो डंदुर वग़ैरह जेको पाकाई सफ़ाई उहो ॾियो ऐं पोइ 3 दफ़ा हथ चङी तरह खाराइण में धोयो 3 दफ़ा गुरड़ियूं 3 दफ़ा नक खे पाणी वरी नक खे खाॿे हथां सफ़ा करियो उतां मथे खां वठी चङी ठेसि ताईं 3 दफ़ा मुंहुं धोयो 3 दफ़ा साॼी बांह 3 दफ़ा खाॿी बांह सबके वुज़ू अचे थो वरी मथे जी मक हितां खां वठी मुंहिंजे आख़िर ताईं ईअं करे कन जी मक करियो ऐं पुठनि जी क्यारी जी मक करियो ऐं उन खां पोइ पेर चङी तरह आङुरियूं बि चङी तरह धोई साफ़ु करियो पाणी हर जाइ ते पहुचे साॼो पेर 3 दफ़ा धोयो 2 दफ़ा खाॿो पेर ऐं दुआ घुरो वुज़ू जी दुआ न घुरो त तॾहिं वुज़ू थी वियो ऐं इन वुज़ू सां तव्हां केतिरा ई निमाज़ूं फर्ज़ वाजिब सुनतूं तवाफ़ बैतुल्लाह शरीफ़ जो या मस्जिद में अचो वुज़ू तमामु आसान आहे ऐं मूं हिते हदीस पाक में पढ़ियो जेको मोमिन हमेशह वुज़ू में रहे थो जेको मोमिन हमेशह वुज़ू में रहे थो हदीस पाक में आहे ऐं जेकर इत्फ़ाक़ सां उनजो मौत वाक़िअ थिए थो इंसान ॾिठे जेको ठिकर ठहियो अहिड़े ठिकरी भॼंदो जॾहिं इंसान जो मौत वाक़िअ थियो त अलाह तबारक तआला वुज़ू जे बरकत जे करे उन मोमिन खे शहादत जो मौत ॾींदो